मदीनो शरीफ उते हिकिड़े साहबीअ पक्की जाइ ठाही। नबी साईं उतां गुज़र फरमायो, पुछा क्यों दे कंहिंजी जाइ आ? साईं खे ॿुधायो साईं फलाणे जी जाइ आ। नबी साईं आया मस्जिद नबी में, झट न गुज़री वो साहबी भी आयो जंहिंजी जगह हुई। साईं खे अजी सलाम ॾिनाई। साईं वालेकुम सलाम जो जवाब ॾिनो। झटड़ी वो साहबी वेठो आ नबी साईं वटि, पर नबी साईं हुन ॾे निहारनि नथा, नबी साईं हुन ॾे ॾिसनि नथा। साहबी सम्झी वियो त नबी साईं नाराज़ आहिनि। दोस्तनि यारनि खां पुछा कयईं, यारो ॾियो हाल अहवाल। हूअं त मां अची नबी साईं खे सलाम चवंदो आहियां। साईं मुस्कुराए तबसुम फरमाए खिली जवाब ॾींदा आहिनि सलाम जो। ऐं मां वेहंदो आहियां, नबी साईं हर हर मूं ॾे निहारींदा आहिनि, हर हर खिलंदा आहिनि, मुस्कुराईंदा आहिनि। हाणे अॼु मां नबी साईं खे सलाम ॾिनो आहे, साईं जवाब त ॾिनो, पर साईं मूं ॾे ॾिठो ई न, ऐं न की नबी साईं खिलिया ऐं मुस्कुरायो। मां झटड़ी नबी साईं वटि वेठो तो, साईं मूं ॾे निहारनि बि न पिया, तकनि बि न पिया, तबसुम बि न पिया फरमाइनि। लगे तो नबी साईं नाराज़ मूंखां। साहबन फरमायो, यार ॻाल्हि इहा आ, नबी साईं तुंहिंजे घर वटां गुज़र फरमायो ऐं साईं पुछा फरमाई त इहा पक्की जाइ कंहिंजी आ? असां ॾिसियोसूं त साईं तुंहिंजे लाइ इन जी आब थी सघे थो, नबी साईं इन जे करे नाराज़ तो थिया आहिनि। मां कुर्बान वञा उन साहबीअ जे ईमान मथां। देर नथो करे निकतो आ मस्जिद नबी मां, 5 माण्हू कांढे यकदम पक्की जाइ ड्राए फिटी कहीं। उते वरी झोपड़ी ठाहे वई रहियो। नबी साईं जो ॿिए ॾियारे ते उतो ई गुज़र थियो। पाण फरमायो हिते जो पक्की जाइ हुई उहा काॾे वई? साहबन फरमायो, साईं उहा ड्राए छॾे। साईं फरमायो छो? चई साईं तव्हांजी कचहरी में आयो, तव्हांजो नाराज़ पियो ॾिठे, तंहिंजे करे हुन जाइ खे ड्राए फिटी कहीं। नबी साईं फरमायो हिनखे वठी त अचो। साईं हिनखे घुरायो। साईं फरमायो पुट ॾे हाल अहवाल, पक्की जाइ ठाही हुई, वरी छाजे लाइ ठाही? चई साईं वो सोनी बन जेको कन छने, उहा जाइ बन जेका तव्हांखे नाराज़ करे। मूंखे ख़बर पई तव्हांजो नाराज़ बुआ जाइ जे करे, तंहिंजे करे मां जाइ पक्की ड्राए फिटी कई। नबी साईं फरमायो पुट भलो कई, मूंखे बि दुख थियो, मूंखे बि सदमो थियो जो तूं अॼु पक्की जाइ ठाही आ। सुभाणे ॿिए साहिब खे रीस ॾियां, वरी उहो पक्की जाइ ठाहियां, वरी परीं 3 साहिब खे रीस ॾियां, उहो पक्की जाइ ठाहियां। पुट दुनिया जी रीस तां में अची वञे, जान ठाहिण जी रीस तां में अची वञे। पुट दुनिया जे ज़िंदगीअ खे कख काननि जे घर में गुज़ारियो, दुनिया जी ज़िंदगीअ खे हाँ झूपड़ियुनि में गुज़ारियो। नबी साईं फरमायो असुल ज़िंदगी तव्हांजी जन्नत वारी आ, आख़िरत वारी आ। ओॾों जे लाइ तयारी कयो सोन जे बंगलनि वारी। महला अल्लाह ताला सभिनी जे लाइ बिश्त में तयार कई आ, तव्हां उन जे लाइ महिनत कयो। वले मन ख़ाफ मक़ाम रब्बी जन्नत फबअय्यी आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अञा वॾे आवाज़ सां मां नबी साईं जे समझाइण तो कुर्बान वञा। पाण फरमायो पुट तूं पक्की जाइ ठाही, वरी ॿिए खे रीस थियां, वरी उहो पक्की जाइ ठाहियां, वरी 3 खे रीस थियां, पोइ तव्हां
दुनिया जी रीस में हलिया वञो आ तव्हां आख़िरत विसरी वञे जन्नत विसरी वञे पुट दुनिया वारी ज़िंदगी कख काननि जे घर में गुज़ारियो झूपड़ियुनि में गुज़ारियो असुल ज़िंदगी तव्हांजे लाइ जन्नत में सोन जी मालातनि जी सूरत में आहे।